जैकबाबाद सदर थाने की हद में हीर ब्यार होटल वेझो तेज रफ्तार ट्रैक्टर ट्रॉली कल्टी अरबेलो डोम की फोत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। इन हवाले से वधिक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे जैकबाबाद मां CN न्यूज़ टू रिपोर्टर जमील गुल थईं। जी जमील गुल, आगाह कजो। जी बिल्कुल, जैमें सदर थाने जी हद में जोका हरमैन होटल जे भरिसां जोका तेज़ रफ़्तार में ट्रैक्टर ट्राली जोका अची रही हुई त उन जो जोका अचानक जोका टायर बस्ट थियण जे करे ट्रैक्टर ट्राली जेका आहे त कल्टी थी पई आहे। उन ते जेको सवार नौजवान ट्रैक्टर ते अरबेलो डुमकी जेको आहे त थॾे ते फौत थियो आहे। उन सां गॾु 5 माण्हू जेके आहिनि उहे बि सख़्तु ज़ख़्मी जेके आहिनि थिया आहिनि, फौत थी वियल ऐं ज़ख़्मी जेके आहिनि उन्हनि खे सिविल अस्पताल खणी आया आहिनि, जंहिंमें फौत थी वियल जो पोस्टमार्टम जेको आहे उनजो जेको आहे करण बाद लाश वारसनि हवाले कयो वियो आहे। जॾहिं मां अव्हांखे ॿुधायां त जेके ज़ख़्मी थियल हुया उन्हनि खे जेको आहे जैकाबादी सिविल अस्पताल खां लाड़काणे जेको आहे उन्हनि खे रवानो जेको आहे उन्हनि खे कयो वियो आहे। जी महिरबानी जमील गुल, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।